अस्सलाम वालेकुम दोस्तों, ॿाहिरि वञी रहिया हुआसीं, सोचियोसीं कुझु वठी अचूं। दरअसल खीर ख़तम थी वियो, ॿाहिरि वञूं था खीर वठणु। हो मौसम ज़बरदस्त, माशाल्लाह बेहतरीन मौसम लॻी पई आहे ॿाहिरि। ऐं ॿाहिरि आयासीं, वञूं पिया त शॉप ॾिसूं। पाड़े में शॉप आहे दरअसल, त खीर वठी ईंदासीं। सॼो रली मौसम आहे, चांहि तयारु कंदासीं। हीउ पाड़ो असांजो। ॾींहं ते गाॾी ईंदी आहे, सभु जेका कचिरे वारा दॿा, पोइ सम्झो गाॾी कचिरो कलेक्ट करे घर घर मां खणी वेंदी आहे। मौसम ज़बरदस्त लॻी पियो अॼु। बसि पुॼण वारे आहियूं, तक़रीबन हिकु अधु मिंट में पुॼी वेंदासीं इंशाल्लाह। चर्च आहे, चर्च जेको पैसा ॾिसी रहिया आहियो, जेको ॻाढ़े कलर में आहे, ये 1 पाउंड, ये 50 पेंस। जी तो दोस्तों खीर वगैरह वरतो आहे, वञूं पिया घर तरफ़। दोस्तों चर्च आहे, चर्च ते आहे दोस्तों। बस वापस वञी रहिया हुआसीं, मौसम ज़बरदस्त आहे। अच्छा, सभु मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां कि घर आहिनि न, ही पंहिंजो काठीअ ठहियल अथव। जेके घर आहिनि ॿाहिरि घणी पथर लॻियल आहे, तो अंदरियां ठहियल आहिनि तक़रीबन चेल ताईं। जेका इहे सिरनि सां आहिनि, पथरनि सां, सिरनि सां। मथे जेका बि आहे न, छत जेका आहे सॼी काठी ठहियल आहे। दोस्तों वापसि पुॼी वियासीं घर तरफ़। घर जी चिटी आहे, हाणे घर वञूं पिया। मौसम सही ज़बरदस्त आहे, जो आहे मौसम रहंदी ई आहे हर वक़्तु, ॾेढ बारिश वग़ैरह। इंशाल्लाह ज़बरदस्त मौसम आहे। सिज निकिरंदो आहे 12-1 बजे, टाइम थी वियो हाणे 5 शाम जा। मौसम कीअं रहंदो, ॿिली वेठी आहे कार जे मथां, घर मथे पंहिंजो घर पंहिंजे रिंग वॼाईंदासीं पाण। दरवाज़ो खुली वेंदो, दरवाज़ो खुली वियो आहे। खैर सां घर पुॼी वियासीं। जी तो दोस्तों खीर वठी आयासीं, 2 लीटर खीर आहे। ठीकु आहे, ॿियो खीर मिली वियो आहे, अंडा पाणी मिली विया आहिनि, 6 अंडा। जी तो दोस्तों अगर तव्हांखे वीडियो पसंद आयो आहे त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे दॿाईंदा। पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह।